ज़हर ज़िंदगी ड्रामे जी तव्हांखे नेक्स्ट एपिसोड जी तफ़सील सां हाणे कहाणी ॿुधाईंदा हलूं दोस्तो। कुछ अहिड़ा सीन अहिड़ा पॉइंट आहिनि जेके तव्हांखे ख़बर न आहिनि। नेक्स्ट एपिसोड जेका किस्त अचण वारी आहे उन में पहिरियों असांजे चैनल में तव्हांखे ख़ुशि आमदीद। शाहिद खुसरो वीलॉग यूट्यूब चैनल तव्हांजो ई चैनल आहे, इन खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो त इन खे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तो नेक्स्ट एपिसोड में पहिरीं ॻाल्हि तव्हां ॾिसंदो अन क़रीब जेको आहे रबन ऐं ओठे जो हाणे आमणो सामणो थींदो अन क़रीब। छाजे करे जॾहिं बि को सुधरंदो आहे त उन जो मौत उते अची वेंदो आहे। हाणे मीरा जूं ॻाल्हियूं मिठड़ियूं मिठड़ियूं ॿुधी करे ओठो बिल्कुलु सुधरी वेंदो ऐं तौबा ताइब थी वेंदो। पोइ ॾिसजो तव्हां रबन जेको आहे ऐं ओठे जो आमणो सामणो थींदो ऐं रबन हिन चकर ओठा खां पुछा कान कंदो, सिधी गोली हणण जी कोशिशि कंदो जंहिंमें ओठे सां मुसीबत थी वेंदी। कुझु क़िस्ता लॻंदियूं इन शइ में ठीकु आहे न, ऐं ओठो अन क़रीब तव्हां ॾिसंदो सुधरी वेंदो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त पोइ रबन जो शिकार थी वेंदो ऐं कमाल खान अञा कम खे वधाईंदो, जहिड़े खे वधाईंदो। अन क़रीब हिकु ॿ ॿिया अदाकार बि तव्हां ॾिसंदो त हाणे ड्रामे में ज़ाहिर थींदा, ज़ाहिर ज़िंदगी में उहे बि हिकु ॿ किस्तनि जे अंदरि ज़ाहिर थींदा ऐं उन्हनि जो बि वरी रोल शुरू थी वेंदो। ऐं बाक़ी हाकिम खान बिल्कुलु झुकी पवंदो रईस गफ़ार खान जे क़दमनि में ऐं ठाह जूं ॻाल्हियूं कंदो, कीअं बि करे हू फ़ैसिलो करण जी कोशिशि कंदो। रईस गफ़ार खान उनखे ॾाढो लाण थुक बुझो बि कंदो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हाणे जेको आहे नेक्स्ट एपिसोड में तव्हां इहो बि ॾिसंदो त कमाल खान हित हुत रुलंदो, ओठे जा नंबर हणंदो ऐं इहो बख़्शू बसि फासी वेंदो इन कमाल खान खां पैसा जेका वरितई। हाणे अहमद बि दोस्तो ॾिसंदो तव्हां नेक्स्ट एपिसोड में जेको आहे कुझु राज़ ॿुधाइण जी कोशिशि कंदो, हाकिम खान खे पंहिंजी जॻह ठाहिण जी कोशिशि कंदो। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। ख़ुदा हाफ़िज़।